بسم اللہ الرحمن الرحیم فصل العزیمۃ ہی القصد اذا کان فی نہایت الوقادۃ ولہذا قلنا ان العزم علی الوطء عود فی باب الظہار لأنه كالموجود فجاز أن يعتبر موجودا عند قيام الدلالة ولهذا لو قال أعظم يكون حالفا وفي الشرع عبارة أما لزمنا من الأحكام ابتداء سميت عزيمة لأنها في غاية الوقادة لوقادة سببها وهو كون الآمر مفترض الطاعة بحكم إنه إلهنا ونحن عبيده وأقسام العزيمة ما ذكرنا من الفرض والواجب. हिन फ़सुल में मुसनिफ़ अलैहि रहमत अज़ीमत ऐं रुख़्सत जे बारे में ज़िक्र कंदो. अहकाम में अज़ीमत छा आहे ऐं रुख़्सत हर हिक जी लुग़वी तारीफ़ ज़िक्र कंदो, इस्तिलाही तारीफ़ ज़िक्र कंदो, लुग़वी इस्तिलाही तारीफ़ में मुताबिक़त ज़िक्र कंदो, वजह तस्मीह ज़िक्र कंदो ऐं उन्हनि जो हुकुमनि खे बि ज़िक्र कंदो. तमामु शयुनि खे मुसनिफ़ ज़िक्र कंदो. पहिरियां अज़ीमत जो ज़िक्र कंदो, उन खां पोइ वरी रुख़्सत जो ज़िक्र कंदो. जेकी अहकाम असांजे मथां फ़र्ज़ ऐं वाजिब कया विया आहिनि, उन्हनि जा ॿ क़िस्म आहिनि. हिकिड़ो अज़ीमत, ॿियो रुख़्सत. अज़ीमत जी लुग़वी माना आहे इरादो करणु, पर अहिड़ो इरादो जेको आख़िरी दर्जे ते पहुतल हुजे, माना एतिरो मज़बूत हुजे जो पंहिंजी इंतिहा खे पहुतल हुजे. एतिरो इरादो मज़बूत हुजे त गोया कि उहो कमु करण वारो आहे, को हल्को इरादो न हुजे. अज़ीमत कहिड़े इरादे खे चइबो आहे? जेको इरादो आख़िरी दर्जे जो हुजे, माना मुकमिल पको इरादो जेको हुजे उनखे चइबो आहे अज़ीमत. उन जे करे चइबो हाणे अज़ीमत चइबो आहे पके इरादे खे. उन जे करे अगरि कंहिं शख़्स ते ज़िहार जे करे उहो ज़िहार जो उहो किफ़ारो अदा करणु थो चाहे, ज़िहार जो पुठियां पढ़ी आया आहियूं. ज़िहार चइबो आहे माना पंहिंजी घरवारीअ खे कंहिं महरम रिश्तेदार सां तशबीह ॾियणु. जीअं घरवारी खे चई त तुंहिंजी पुठी मिसल मुंहिंजी माउ जे पुठीअ जी आहे, या तुंहिंजी पुठी मुंहिंजी माउ वांगुरु आहे. त हाणे उन शख़्स ते किफ़ारे जे तौर ते या त उहो ग़ुलाम आज़ादु करे, या त उहो 60 मिस्कीननि खे, या त उहो 60 रोज़ा रखे. हाणे अगरि उहो जेकॾहिं किफ़ारो माना ग़ुलाम आज़ादु नथो करे सघे, मिस्कीन खे खाधो नथो खाराए सघे, रोज़ा थो रखे, त पोइ उन कुझु रोज़ा रखिया, मिसाल 30 रोज़ा रखियईं. हाणे इरादो कयईं त मां पंहिंजी घरवारी सां हमबिस्तरी कयां. रोज़नि जे विच में त हमबिस्तरी नाहे करणी न, हुन हमबिस्तरी कई नाहे, पर पको इरादो कयो अथई त मां पंहिंजी घरवारी सां वञी हमबिस्तरी कयां. त हाणे इन पके इरादे करण जे करे उहो गोया कि हमबिस्तरी उन कई आहे, हमबिस्तरी जे करण में शामिलु उहो थींदो. वरी उहो नए सिर खां रोज़ा रखंदो. छो? हालांकि हुन हमबिस्तरी त नाहे कई, हमबिस्तरी कई न अथई, पर हुन एतिरो पको इरादो कयो हुयो त गोया कि उहो उन फ़इल जे हुजण वांगुरु शामिलु कयो वेंदो, त गोया कि उन वती करे छॾी आहे. त जहिड़े तरीक़े सां वती कंदड़ शख़्स नए सिर खां रोज़ा रखंदो, अहिड़े तरीक़े सां अज़म कंदड़ पको इरादो कंदड़ वतीअ जो बि उन फ़इल वांगुरु ई हूंदो, उहो बि नए सिर खां रोज़ा रखंदो. अहिड़े तरीक़े सां अच्छा, का ॻाल्हि जेका असां मज़बूत कंदा आहियूं न, का ॻाल्हि हूंदी आहे, पोइ उनखे मज़बूतीअ जे लाइ कसम खयूं वेंदो आहे. जॾहिं केरु शख़्स कसम खणंदो आहे त पोइ उनजी ॻाल्हि पकी थी वेंदी आहे, मज़बूत थी वेंदी आहे. अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स कसम त नाहे खयूं, पर इहो चयो थी त मां अज़म थो कयां. त अज़म छा खे चइबो आहे? पके इरादे खे.
ठीकु आहे। त कसम सां बि ॻाल्हि मज़बूत थी वेंदी आहे, अज़म करण सां बि उहो कमु मज़बूत थी वेंदो आहे। सो कंहिं शख़्स अज़म चयो त बि गोया उहो कसम वांगुरु आहे, उनखे कसम में ई शुमार कयो वेंदो। ऐं शरीयत मंझि इहा थी अज़ीमत जी लुग़वी माना, इस्तिलाही माना। ऐं उन खां बाद में पोइ वरी अज़ीमत खे कुझु सम्झाई। शरीयत में अज़ीमत छा खे चइबो आहे? शरीयत में अज़ीमत चइबो आहे उहे अहकाम जेकी इब्तिदाअन असांजे मथां लाज़िम थिया आहिनि। छो त इब्तिदाअन माना शुरूअ में जेके लाज़िम थिया उहे त मज़बूत आहिनि, सख़्तु अहकाम आहिनि। पोइ बाद में वरी पोइ उन्हनि में कुझु रिआयत कई वई आहे। मिसाल इन जो ॾियूं, जीअं रोज़ा आहिनि, शुरू में फ़र्ज़ु आहे त रोज़ा हर हिकु शख़्स जे लाइ फ़र्ज़ु आहिनि। इहो हुकुम इब्तिदाअन जेको थियो सो उन में अज़ीमत थी न, पको थियो, मज़बूत हुकुम थियो, सख़्तु हुकुम थियो। लेकिन बाद में पोइ वरी रुख़्सत ॾिनी वई त मुसाफ़िर जे लाइ रुख़्सत आहे, बीमार जे लाइ। पर इब्तिदाअन जेको हुकुम लाज़िम थियो उहो मज़बूत हुयो। सो अज़ीमत चइबो आहे जेकी अहकाम इब्तिदाअन असांजे मथां फ़र्ज़ या वाजिब आहिनि उन्हनि खे अज़ीमत चइबो आहे। बाक़ी ॻाल्हियूं तर्जुमे में ॾिसंदा अचूं। तर्जुमो कयो। अल अज़ीमत ही फ़सल आहे अज़ीमत जे बारे में। अज़ीमत छा आहे? हियल क़स्द। अज़ीमत जी लुग़वी माना आहे क़स्द, माना इरादो करणु, या लुग़वी माना बयानु कई। उहो इरादो इज़ा कान फ़ी निहायतिल वकादत, इज़ा जॾहिं कान हुजे, छा कान मां हो ज़मीर मर्जे क़स्द जे तरफ़ आहे, जॾहिं हुजे उहो इरादो फ़ी निहायतिल वकादत। वकादत इहो मस्दर आहे ताक़ीद जो, ठीकु आहे। ताक़ीद हूंदो न, ताक़ीद जो मस्दर छा आहे? वकादत। त वकादत माना ताक़ीदारी कंदासीं, मस्दर आहे। जॾहिं हुजे उहो इरादो फ़ी निहायतिल वकादत, मज़बूतीअ जी इंतिहा में, माना अहिड़ो इरादो जेको ताक़ीद मज़बूती जी इंतिहा खे पहुतल हुजे, मुकमिल इरादो हुजे, पको इरादो हुजे, कची ॻाल्हि न हुजे, त पोइ उनखे अज़ीमत चइबो आहे। वलिहाज़ा ऐं इन ई जे करे, छाजे करे? त माना अज़ीमत चइबो आहे जेको पको कोई इरादो करे, को पको फ़इल करे। उन जे करे कुलना असां इहा ॻाल्हि चईसीं त अनल अज़्म अलल वतइ, इरादो करणु वतीअ ते, माना अमली वती न कई अथई सिर्फ़, पर इरादो अज़ीमत वारो पको इरादो कयो अथई। इहो औदुन, इहो वापसि मोटणु हूंदो फ़ी बाब ज़िहार, ज़िहार जे बाब में। छो जो लिअन्नहु, छो जो इहो कल मौजूद, मिसिल मौजूद जे आहे। फ़जाज़, पोइ इहा ॻाल्हि जाइज़ आहे। ऐं युतबर मौजूदनि, ही त उनजो एतबार कयो वञे मौजूद। इंद क़याम दलालत, दलील जे क़ाइमु हुजण वक़्तु। वलिहाज़ा ऐं इन ई जे करे लव काल, जेकॾहिं चयो कंहिं शख़्स अज़म, मां इरादो थो कयां, यानी मां इहो इरादो थो कयां त हीअ मां कमु कंदुसि, पर पको इरादो कई, अज़म कयईं, त यकून हालिफ़न फ़ि शरअ, त उहो कसम खयण वांगुरु थी वेंदो शरीयत में। सम्झ में आयो? हालिफ़न हूंदो वफ़ि शरअ, अच्छा ये इबारत अलॻि आहे। वलो काल आज़म यकून हालिफ़न, ऐं जेकॾहिं चई त मां इरादो थो कयां त यकून हालिफ़न हूंदो उहो कसम खणंदड़। वफ़ि शरअ, ऐं शरीयत में, माना शरई माना हितां ॿुधाए रहियो आहे अज़ीमत जी, पुठियां लुग़वी माना ॿुधाई। ऐं शरीयत में अज़ीमत छा आहे? इबारतुन, उहा इबारत आहे अम्मा लज़मना, उहे जो लाज़िम कया असां ते, लाज़िम थिया असां ते, मिनल अहकाम, अहकामनि खां। इब्तिदाअन, शुरूआत में, इब्तिदाअन जेकी अहकाम असांजे मथां लाज़िम थिया उन्हनि ते अमल करणु, इहो छा आहे? अज़ीमत आहे। इहो शरीयत में, इहा शरई तारीफ़ अज़ीमत जी आहे। हाणे अज़ीमत जी वजह तस्मिया ॿुधाए रहियो आहे, त अज़ीमत खे अज़ीमत छो चइबो आहे। सुमियत, इन इबारत खां अज़ीमत जी वजह तस्मिया आहे।
सुमियत नालो रखियो वियो अज़ीमतन, अज़ीमत नालो उन जे लाइ रखियो वियो लिअन्नहा फी गायतिल विकादत, छो जो उहा मज़बूतीअ जे आख़िरी दर्जे में हूंदी आहे। छाजे करे? लिविकादत सबब हा, उन जे सबब जे मज़बूत हुजण जे करे। अज़ीमत खे अज़ीमत उन लाइ चइबो आहे त अज़ीमत में आख़िरी दर्जे जी मज़बूती हूंदी आहे। अच्छा, अज़ीमत में आख़िरी दर्जे जी मज़बूती छो हूंदी आहे? उन जे करे जो उन्हनि जो सबबु मज़बूत हूंदो आहे। अच्छा, उन जो सबबु छो मज़बूत हूंदो आहे? वह कौनुल आमिर, उहो हूंदो आहे आमिर, हुकुम कंदड़, मुफ़्तरिज़न फ़र्ज़ कंदड़, ताअत इताअत खे बेहुकुम इन हुकुम सां त अन्नहु इलाहुना, उहो असांजो अल्लाह आहे, मअबूद आहे, व नहनु उबैदुहु, ऐं असां उन जा बाना आहियूं। अच्छा, अज़ीमत जे अहकामनि में छो मज़बूती हूंदी आहे? उन जे करे त अज़ीमत जा जेके अहकाम जेके असांजे मथां जेकी फ़र्ज़ कया आहिनि उहे कंहिं कया आहिनि? अल्लाह कया आहिनि। ऐं अल्लाह असांजो मअबूद आहे, उहो असांजो ख़ालिक़ आहे। त उन जेकी असांखे अहकाम फरमाया आहिनि उन्हनि में आख़िरी दर्जे जी मज़बूती आहे। उहे एतिरा मज़बूत आहिनि, सख़्तु अहकाम आहिनि, सो उन जे करे इन्हनि खे अज़ीमत चइबो आहे। ठीकु आहे, छो त जेको हुकुम ॾींदड़ आहे उहो आला दर्जे जो आहे, उहो अल्लाह आहे, ख़ालिक़ आहे। त उन जा हुकुम बि आख़िरी दर्जे जी मज़बूती में हूंदा, बिल्कुलु मज़बूत हूंदा। ठीकु आहे, को हल्को माण्हू ॻाल्हि कंदो त उनजी ॻाल्हि जो बि दारोमदार घटि हूंदो न, हल्को हूंदो। पर जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको हुकुम ॾिनो आहे त उनजी मज़बूती बि ओतिरी ज़्यादा हूंदी, उहे सख़्तु बि ओतिरा ज़्यादा हूंदा, उन जे मथां अमल करणु बि ओतिरो ज़्यादा लाज़िम हूंदो। उन जे करे इनखे अज़ीमत चइबो आहे। वजह तस्मीह सम्झ में आई? हाणे वरी ॿुधाए थो त अज़ीमत जा क़िस्म, व अक़सामुल अज़ीमत, क़िस्म अज़ीमत जा मा ज़करना, उहे जो असां ज़िक्र कयासीं, मिनल फ़र्ज़ वल वाजिब। अज़ीमत जा ॿ क़िस्म आहिनि, फ़र्ज़ ऐं वाजिब। फ़र्ज़ ऐं वाजिब जी तारीफ़ पुठियां ज़िक्र थी आई, उहा साॻी तारीफ़ वरी अभी ॾिसो। अज़ीमत चइबो आहे जेका आख़िरी दर्जे जी इंतिहा हुजे, माना अहिड़ा हुकुम त जेका मज़बूती हुकुमनि में हूंदी, या त उहो फ़र्ज़ु हूंदो या त उहो वाजिब हूंदो। सुन्नत ऐं नफ़िल में एतिरी मज़बूती आहे न आहे। अज़ीमत खां बाद में व अम्मा रुख़्सत फ़इबारतुन अनिल युस्र व सहूलत। अज़ीमत चइबो जेको आख़िरी दर्जे जो हुकुम मज़बूत हुजे। ऐं रुख़्सत जी माना आहे इजाज़त, चइबो आहे न रुख़्सत ॾियो, माना इजाज़त हुजे। हिनमें रुख़्सत जी लुग़वी माना छा आहे? लुग़वी माना आहे अनिल युस्र व सहूलत। लुग़वी माना आहे आसानी ऐं सहूलत खे रुख़्सत चइबो आहे। अहिड़ो हुकुम जंहिंमें आसानी हुजे या उन में सहूलत ॾिनी वई हुजे त चइबो आहे इहा आहे रुख़्सत। वफ़ि शरअ, इहा थी रुख़्सत जी लुग़वी माना आसानी ऐं सहूलत। रुख़्सत जी शरई माना छा आहे? सरफ़ुल अम्र अन मिनल उस्र इला युस्र बिवासितत उज़रन फिल मुकल्लफ़। शरई माना आहे रुख़्सत जी त कंहिं बि अमर खे मुश्किल खां आसानी जे तरफ़ फेराइणु, कंहिं उज़र जे करे। माना हिकिड़ो हुकुम शुरूअ में त मुश्किल हुयो, पर हाणे उनखे आसानी जे तरफ़ फेरायो वियो, माना अज़ीमत मां उनखे रुख़्सत ॾिनी वई। ठीकु आहे, त रुख़्सत छा चइबो शरीयत में? कंहिं बि हुकुम खे मुश्किल खां आसानीअ जे तरफ़ फेराइणु, मुश्किल मंझां उन में आसानी ॻोल्हणु, आसानीअ ते अमल करणु। माना इब्तिदाअन त उहो मुश्किल हुयो, माना उन में अज़ीमत हुई, पर हाणे उन में रुख़्सत अची वई आहे। मिसाल ई साॻियो ई सम्झो रोज़नि वारो। ठीकु आहे, त रोज़ा इब्तिदाअन फ़र्ज़ थिया त उहे उन में अज़ीमत हर हिक खे रोज़ा रखणा आहिनि, पर बाद में पोइ वरी उज़र जे करे ही वीचारो मज़दूर आहे, वीचारो बीमार आहे, त हाणे पोइ इहो रोज़ा छॾे ऐं मिस्किननि खे खाधो खाराए। या मुसाफ़िर आहे त मुसाफ़िर जे लाइ रुख़्सत अची वई न मुश्किल खां। हाणे मुसाफ़िर सफ़र में रोज़ो रखणु मुश्किल आहे, हाणे उन जे लाइ रुख़्सत इहा आहे त उहो सफ़र में रोज़ो
न रखे। अगरि उहो सफ़र में रोज़ो रखे थो त माना उन अज़ीमत ते अमल कयो। अगरि उहो सफ़र में रोज़ो छॾे थो त माना उन रुख़्सत ते अमल कयो। ठीकु आहे। जीअं ॿुधाई त अज़ीमत जा 2 क़िस्म आहिनि, फ़र्ज़ ऐं वाजिब। तव्हां ॿुधायो त रुख़्सत जा क़िस्म मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि खे शुमार करणु मुश्किल कमु आहे। छाजे करे इन जा एतिरा ज़्यादा क़िस्म आहिनि? छो त रुख़्सत जो तालुक़ु हूंदो आहे सबबनि सां। रुख़्सत छो मिलंदी आहे? कंहिं उज़र जे करे, कंहिं सबब जे करे। जीअं रोज़नि में रुख़्सत मिली हिकिड़ी बीमारी जे करे, ॿियो सफ़र जे करे। त ॿारनि जा उज़र, सबब, मजबूरियूं बि तमामु ज़्यादा आहिनि, सो उन जे करे रुख़्सत जा क़िस्म बि तमामु ज़्यादा थी वेंदा। व अनवाउहा मुख़्तलिफ़तुन, तर्जुमो ॾिसो, ऐं उन जा क़िस्म यानी रुख़्सत जा क़िस्म, हा ज़मीर जी मर्ज़ी रुख़्सत जे तरफ़ आहे। इन रुख़्सत जा क़िस्म मुख़्तलिफ़तुन मुख़्तलिफ़ आहिनि, लिइख़्तिलाफ़ असबाबहा, असबाब जे मुख़्तलिफ़ हुजण जे वास्ते। माना असबाब बि ज़्यादा आहिनि, मुख़्तलिफ़ असबाब आहिनि, उन जे करे क़िस्म बि ज़्यादा थींदा, मुख़्तलिफ़ थींदा। वही आज़ारुल इबाद, उहे आहिनि ॿाननि जा उज़ुर। वफ़िल आक़िबत तऊल इला नौअइन, ऐं आक़िबत में जेको हुकुम आहे रुख़्सत जो, उहो तऊल इला नौअइन, फिरे थो 2 क़िस्मनि जे तरफ़। हेॾो त इन जा असुल में त हुकुम तमामु ज़्यादा थी वेंदा, पर आक़िबत जे लिहाज़ सां, आख़िरत जे लिहाज़ सां, हिसाब किताब जेको वरितो वेंदो क़यामत में, उन जे लिहाज़ सां रुख़्सत जा 2 क़िस्म आहिनि। घणा? 2 क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म इहो आहे, तवजो हेॾां ॾेसो, ॿुधो पोइ तर्जुमे खे ॾिसो। रुख़्सत जा 2 क़िस्म आहिनि आक़िबत जे लिहाज़ सां। पहिरियों क़िस्म इहो आहे त कंहिं अहिड़े फ़इल में रुख़्सत ॾिनी वई हुजे जंहिंजी हुरमत अञा बाक़ी मौजूदु हुजे। माना फ़इल जी हुरमत मौजूदु आहे, फ़इल उहो करणु हराम आहे, पर पोइ बि उन जी इजाज़त ॾिनी वई आहे कंहिं सबब जे करे। मिसाल इन जो, जीअं जिनायत में हिकिड़े शख़्स ॿिए खे क़त्ल करे छॾियो, पोइ मक़तूल जे वारिसनि क़ातिल खे माफ़ करे छॾियो, त हाणे क़ातिल खां आख़िरत में हिसाब किताब न वरितो वेंदो, छो त वारिसनि उनखे माफ़ करे छॾियो आहे। त हाणे वारिसनि माफ़ करे छॾियो त माना आख़िरत में उन खां हिसाब किताब माफ़ थी वेंदो। हिसाब किताब त माफ़ थी वियो, आख़िरत में उनखे माफ़ी मिली वई, पर इहो फ़इल जेको आहे स इन में हुरमत बाक़ी आहे। ईअं न चइबो त हाणे वारिसनि इनखे माफ़ करे छॾियो त माना क़त्ल करणु ई सही थी वियो, क़त्ल करणु दुरुस्त थियो। फ़इल जी हुरमत बाक़ी आहे, फ़इल हराम बाक़ी आहे, पर सबब जे करे उन में जो रुख़्सत अची वई, माना वारिसनि जी माफ़ी जे करे उन में रुख़्सत अची वई। त पहिरियों क़िस्म कहिड़ो थियो? त माना फ़इल जी हुरमत बाक़ी हुजे, पर कंहिं ॿिए सबब जे करे पोइ उन में रुख़्सत अची वई हुजे। ॿियो मिसाल वरी इन जो सम्झो, त को अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे काफ़रनि पकड़ियो आहे, कंहिं मुस्लमान खे काफ़रनि पकड़ियो आहे, हाणे उनखे घणो मारनि था, चवनि था तूं कुफ़र कर न त तोखे असां क़त्ल करे छॾींदासीं। त हाणे ज़बान साण कुफ़र जो कलमो चवणु उन शख़्स जे लाइ जाइज़ आहे। जीअं हज़रत अम्मार सां काफ़रनि इहो मामिलो कयो हुयो न, हुनखे पकड़ियो हुयमि, चवंसि त तूं कुफ़र कर, कुफ़र जो कलमो चओ। पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम वटि आयो हुयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह, मूंसां हीउ मसइलो पेश आयो, काफ़रनि मूं ते सख़्ती कई। नबी साईं फरमायो तुंहिंजी दिलि मुतमइन हुई? या रसूल मुंहिंजी दिलि में ईमान बाक़ी हुयो, मूं सिर्फ़ु ज़बान सां कलमा ई अदा कया हुया। त नबी साईं फरमायो इहो सही आहे। त हाणे कुफ़र जा कलमा अदा करणु बेनफ़्सी सही आहिनि? हराम आहिनि न, इहो ग़लति आहे ॻाल्हि इहा। लेकिन ॿिए सबब जे करे, माना काफ़र उनखे क़त्ल करे रहिया आहिनि, त पोइ हाणे उन शख़्स खे ज़बान सां उन कलमनि जे अदा करण जी इजाज़त ॾिनी वई आहे। माना फ़इल जी हुरमत बाक़ी आहे, पर अलॻि सबब जे करे उन में रुख़्सत। हाणे अज़ीमत कहिड़ी आहे? त भले मूंखे क़त्ल करे छॾियो, मां कुफ़र
न कंदुसि। इब्तिदाअन त कुफर खां मनो आहे न, माना जेकॾहिं उन अज़ीमत ते अमल कीअं कंदो त माना भले क़त्ल थी वञे पर मां कुफर न कंदुसि। ऐं रुख़्सत कहिड़ी आहे त हाणे कुफर करण जी ज़बान सां कुफर जी इजाज़त आहे। सम्झ में अची वियो। ॿियो मिसाल वरी मुसनिफ़ टियों ॾिनो त अहिड़े तरीक़े सां हाणे काफ़रनि कंहिं मुस्लमान खे क़ैद कयो आहे, हाणे उन ते घणी सख़्ती कनि था, उनखे उहे क़त्ल करण जे लाइ तयारु आहिनि। चवनि था त तूं नऊज़ बिल्लाह हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते सबो शितम कर, उन जे बारे में तूं ग़लति ॻाल्हाए, गार वग़ैरह ॾे, न त असां तोखे क़त्ल कंदासीं। त उन जे लाइ उलमा लिखियो आहे त उन जे लाइ इन वक़्तु इकराह जे वक़्तु उनखे काफ़र क़त्ल करे रहिया आहिनि त पंहिंजी जान बचाइण जे लाइ इहो जाइज़ आहे, उहो शख़्स करे सघे थो सबो शितम। पर इहो आहे रुख़्सत ते अमल। पर अहिड़ी हालत में माण्हू अज़ीमत ते अमल करे। इन जो मिसाल सहाबा जे दौर में बि मिले थो। हज़रत ख़ुबैब रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हुयो, उनखे बि काफ़रनि क़ैद कयो हुयो ऐं उनखे चयनिसि सबो शितम करण जे लाइ। उन चयो भले तव्हां मूंखे शहीद करे छॾियो पर मां सबो शितम न कंदुसि, मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में को लफ़्ज़ बि ग़लति न ॻाल्हाईंदुमि। उनखे टंगे ऐं हुन ते केतिरा ज़ुल्म कया विया, हुनजे जिस्म जी बूटी बूटी कढी वई, पर हुन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में को बि लफ़्ज़, माना उन जी अज़ीमत ते अमल कयो। पर उन जे बारे में रुख़्सत बि आहे। उहो वरी हर हिकु शख़्स जो पंहिंजे ईमान जो दारो मदार आहे त उहो अज़ीमत ते अमल थो करे या रुख़्सत ते अमल थो करे। अहिड़े तरीक़े सां ॿियो मिसाल मुसनिफ़ बयानु कयो आहे, कंहिं मुस्लमान जे माल खे तलफ़ करणु, इहो त हिकिड़ो आसान कमु आहे, माना इन ते माण्हू रुख़्सत ते अमल करे सघे थो। उहो कीअं त काफ़रनि कंहिं शख़्स खे क़ैद कयो आहे, हाणे चवनि था तूं फिलाणे जो वञी माल चोरी कर, न त तोखे असां क़त्ल कंदासीं। त पोइ हाणे जेकॾहिं उहो माल चोरी न कंदो, न खणंदो, त पोइ उन शख़्स खे क़त्ल कयो वेंदो। त उन जे करे उहो उन ॿिए शख़्स जो माल खणी सघे थो, उनखे रुख़्सत इजाज़त आहे, चोरी करे सघे थो, उन जो माल खे फुरे सघे थो पंहिंजी जान बचाइण जे वास्ते। हालांकि बेनफ़्स ई ॿिए जो माल चोरी करणु या सबो शितम करणु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ या कलमा कुफ़र अदा करणु, इहे फ़ेल सही आहे न, इन्हनि जी हुरमत बाक़ी आहे। हुरमत जे बाक़ी हुजण जे बावजूदु इन्हनि में रुख़्सत ॾिनी वई आहे। हर हिक में रुख़्सत जो सबबु अलॻि अलॻि। अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स खे चयो वियो त तूं हिन खे क़त्ल कर, न त तोखे असीं, माना हिकिड़े मुस्लमान खे काफ़रनि क़ैद कयो आहे, सूरत मसला कंहिंजो सम्झो, वरी ॿिए हिकिड़े मुस्लमान खे बि उन क़ैदीअ जे साम्हूं आंदर, पोइ हाणे चयनिसि था तूं हिन खे क़त्ल कर, न त असीं तोखे क़त्ल करे छॾींदासीं। त हाणे उहो पंहिंजी जान बचाइण जे लाइ उनखे क़त्ल करे सघे थो। पर इते वरी हिकिड़ो सवाल पैदा थी सघे थो, इश्काल थी सघे थो त ॿिन्हिनि पासे जान ज़ाया थी थिए। जेकॾहिं हू क़त्ल करे थो तॾहिं बि त ॿिए मुस्लमान जी जान ज़ाया थिए थी न, जेकॾहिं क़त्ल न कंदो त बि हुनजी जान ज़ाया थी वेंदी। त पोइ इते ऐं रुख़्सत कीअं था ॾियो? इन में त को बि ख़ैर जो पहलू कोन्हे न। जेकॾहिं कातिल नथो क़त्ल करे मक़तूल खे तॾहिं बि कातिल वेंदो, जेकॾहिं क़त्ल करे थो तॾहिं बि हिकु जान वञे थी, माना ॿिन्हिनि पासे नुक़सानु साॻियो ई आहे। होॾों बि जान ज़ाया थिए थी, होॾों बि जान ज़ाया थिए थी। पोइ इन में रुख़्सत कहिड़ी चए थो? रुख़्सत जो पहलू जेको आहे न उहो आहे माना आख़िरत में उन खां हिसाब किताब क़त्ल जो गुनाह न थींदो ऐं उन शख़्स ते क़िसास न थींदो जंहिं क़त्ल कयो आहे। क़िसास वरितो वेंदो, पर कंहिंखां वरितो वेंदो? जेको उन ते इकराह जंहिं कयो आहे, जंहिं उनखे मजबूर कयो आहे क़त्ल करण ते। हाणे सॼो दारो मदार गुनाह ऐं क़िसास उन शख़्स खे थींदो। कातिल जे लाइ रुख़्सत आहे, माना कातिल खां क़िसास वरितो न वेंदो। सम्झ में ॻाल्हि आई न रुख़्सत जो? माना हिकिड़े शख़्स कंहिंखे मजबूर कयो ॿिए खे क़त्ल करण ते, हाणे रुख़्सत इहा आहे त कातिल पंहिंजी जान बचाइण जे लाइ उनखे क़त्ल करे सघे थो। पर अञा बि माण्हू हिते अज़ीमत ते अमल करे त बहितर आहे, छो त हुते बि जान ज़ाया थी रहे थी।
पर रुख़्सत जो मतिलबु इहो न आहे तव्हां हुनखे क़तलु कयो। रुख़्सत जो मतिलबु इहो आहे त माना हाणे क़िसास क़ातिल खां न वरितो वेंदो, इकराह करण वारे खां, ज़ुल्म इहो जेको मजबूर करण वारे खां क़िसास वरितो वेंदो। ऐं आख़िरत में बि जेको गुनाह थींदो सो उन मजबूर कंदड़ शख़्स जे मथां थींदो। सम्झ में आयो न मसइलो? हाणे इहे जेकी बि मसइला पढ़ी आयासीं इन्हनि जो हुकुम ॿुधाए थो त हुकुम इहो आहे त उहो अज़ीमत ते अमल करे ऐं उहो सब्र करे। पोइ जेकॾहिं उनखे क़त्लु कयो वियो, माना हुनखे चइनि भई तूं कलमे कुफ़र अदा कर, हुन अज़ीमत ते अमल कयो, मां कलमे कुफ़र अदा न कयईं, हुज़ूर अलैहिस्सलाम जे लाइ सबो शितम जे लाइ हुनखे मजबूर कयो वियो, हुन सबो शितम न कई, अज़ीमत ते अमल कयईं। अहिड़े तरीक़े सां कंहिंजो माल न खईं, हुनखे क़त्लु न कयईं, जेकी मिसाल ॿुधाई उन में हुन अज़ीमत ते अमल कयो, रुख़्सत ते अमल न कयो। पोइ जेकॾहिं उनखे उन ज़ालिम क़त्लु करे छॾियो त पोइ उहो शहीद आहे, उनखे आख़िरत में सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं उन इहा रुख़्सत ते अमल कयो त रुख़्सत जो पहलू हिन में मौजूदु आहे, सो उन जे करे रुख़्सत जे करे उनखां आख़िरत में हिसाब किताब न वरितो वेंदो। हालांकि इहे कम जेके हुन कया आहिनि से हराम कम कया अथई, पर इन रुख़्सत आहे, इन जो सबबु अलॻि आहे त कलमे कुफ़र उहो अदा करे सघे थो, दिलि में ईमान बाक़ी हुजे। सबो शितम में बि रुख़्सत जो पहलू आहे, दिलि में ईमान बाक़ी हुजे, हुज़ूर जी तज़ीम बाक़ी हुजे। अहिड़े तरीक़े सां कंहिंजो माल खईं या कंहिंखे क़त्लु कयईं त पोइ इन में रुख़्सत जो पहलू आहे। माना जेकॾहिं कंहिं शख़्स रुख़्सत ते अमल कयो, अज़ीमत ते अमल न कयईं त उन इकराह करण वारे खां क़िसास या वरी उहो सॼो बदिलो वरितो वेंदो। उन मजबूर शख़्स खां माफ़ी आहे, मजबूर शख़्स जे लाइ। सम्झ में आयो? तर्जुमो इला नौ आहिनि, ॿ क़िस्म आहिनि रुख़्सत जा न। अहदुहुमा, पहिरियों क़िस्म कहिड़ो आहे रुख़्सत जो? रुख़्सतुल फ़ैल, रुख़्सत हुजणु फ़ैल जी, इजाज़त हुजणु फ़ैल जी, मा बक़ाइल हुरमत, हुरमत जे बाक़ी हुजण जे बावजूदु। माना हुरमत उन फ़ैल में बाक़ी आहे पर पोइ बि इजाज़त ॾिनी वई आहे कंहिं सबब जे करे। इहो कीअं आहे? बे मंज़िलतिल उफ़्व, उफ़्व जे माफ़ीअ वारे दर्जे में आहे। माना वारसनि माफ़ करे छॾियो कंहिं क़ातिल खे, ठीकु आहे, त हाणे क़त्लु करणु त सही न थियो न, क़त्लु करणु त फ़ैल साॻियो ई बुरो रहियो, पर माफ़ी ॾियण जे करे पोइ हाणे उन खां हिसाब किताब माफ़ थी वेंदो। जिनायत जे बाब में वज़ालिक, ऐं इहो आहे न मिसाल इजराउल कलमतिल कुफ़र, जारी करणु कुफ़र जो कलमो अल लिसान, ज़बान ते, मा इत्मीनानिल क़ल्ब, दिलि जे मुतमइन हुजण जे बावजूदु। माना दिलि मुतमइन हुजे त पोइ माण्हू कलमे कुफ़र अदा करे सघे थो। इन में रुख़्सत आहे इंदल इकराह, इकराह जे वक़्तु, उनखे मजबूर करण जे वक़्तु। व सबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, व सबुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते सबो शितम करणु। व इतलाफ़ मालिल मुस्लिम, ऐं मुस्लमान जे माल खे तलफ़ करणु। व क़त्लुन नफ़्स ज़ुल्मन, ऐं क़त्लु करणु कंहिं नफ़्स खे अज़रुए ज़ुल्म जे। व हुकुमहू, इन सभिनी जो हुकुम इहो आहे त अनहू, बेशक उन लो सबर, जेकॾहिं सब्र कयो, हता कुतिल, हता जो उनखे क़त्लु कयो वियो, त यकून माअजूरन, हूंदो उहो शख़्स अजुर वारो, माना उनखे सवाबु मिलंदो, छो त हुन अज़ीमत ते अमल कयो आहे, पंहिंजी जान हुन ॾेई छॾी आहे, त हाणे उहो शख़्स माअजूरन, अजुर वारो हूंदो, सवाब जो हक़दार हूंदो। छाजे करे? लिइम्तिनाइही अनिल हराम, हराम खां बचण जे वास्ते। त उहो माना मकरूह शख़्स, उन मुकरा इकराह कंदड़ शख़्स हुन ते इकराह कयो, पोइ बि हुन रुख़्सत ते अमल न कयो पर अज़ीमत ते अमल कयो, त हाणे उनखे अजुर मिलंदो। त अज़ीमन ले नही शार अलैहिस्सलाम, अज़मत जे वास्ते, हुज़ूर अलैहिस्सलाम जे नहीअ जे वास्ते। माना हुज़ूर अलैहिस्सलाम इन्हनि कमनि खां रोकियो आहे न, कलमे कुफ़र खां, सबो शितम खां, कंहिंजो माल चोराइण खां, जेके मिसाल बयानु कई। असुलु इन्हनि में छा आहे
नही आहे त हुन नहीअ ते अमल कयो आहे, हुज़ूर जे फ़रमान खे हुन मदे नज़र रखियो आहे, उन्हनि ते हुन अमल कयो आहे, उन्हनि जी हुन ताज़ीम कई आहे हुज़ूर जे फ़रमाननि जी, पोइ उनखे अगरि शहीद कयो वियो त उहो अजर वारो आहे। इहो हुकुम थियो। वनो उसानी ॿियो क़िस्म, रुख़सत जो ॿियो क़िस्म छा आहे त तग़यीर सिफ़तिल फ़इल बिअन यसीर मुबाहन फ़ी हक़िही। ॿियो क़िस्म इहो आहे त माना उन फ़इल जी सिफ़त खे ई बदिलायो वियो हुजे, पोइ उनखे जाइज़ कयो वियो हुजे। पहिरियों क़िस्म इहो हुयो त माना उन फ़इल में रुख़सत ॾिनी वई हुई पर उहो उनजी हुरमत बाक़ी मौजूदु हुई, जेके असां मिसाल पढ़ियासीं। ॿियो क़िस्म वरी इहो आहे त माना उन में रुख़सत ॾिनी वई आहे त उनजी सिफ़त खे बि बदिलायो वियो आहे, माना हाणे उन्हनि में हुरमत उन शख़्स जे लाइ बाक़ी न आहे जंहिंजे लाइ रुख़सत ॾिनी वई आहे उन जे लाइ। मिसाल, हा, जीअं क़ुरान मजीद आयत है फ़मन तुर्र फ़ी मख़मसही, जेको शख़्स मजबूर थी वियो, मख़मस माना बुख में, माना बुख उन शख़्स खे एतिरो मजबूर कयो आहे, हाणे उहो मैयत खाइण जे लाइ मजबूर थी वियो आहे या शराब पीअण जे लाइ मजबूर थी वियो आहे, त हाणे उहो मैयत खाई सघे थो, शराब बि पी सघे थो। हाणे उनखे लाइ अज़ीमत ते अमल करणु जाइज़ न आहे, त उहो चए अज़ीमत ते मां अमल कयां, माना मां मैयत न खावां भले मरी वञा, शराब न पियां भले मरी वञा, त इन में उन जे लाइ जाइज़ न आहे इन ॿिए क़िस्म में। छो त उन शख़्स जे लाइ हाणे शरीयत जे तरफ़ खां इजाज़त मिली वई आहे त माना तूं हाणे मैयत खाई सघींदो, जॾहिं बुख जे लाइ तूं मजबूर आहीं, शराब बि पी सघींदो, ठीकु आहे। त हाणे माना उन जे लाइ उन शख़्स जे लाइ, मजबूर शख़्स जे लाइ जेको बुख जे करे मरी रहियो आहे, उन जे लाइ मैयत खाइणु ऐं शराब पीअण खे हिलाल कयो आहे शरीयत। त हाणे उहो शख़्स अज़ीमत ते अमल न कंदो पर उहो रुख़सत ते अमल कंदो। सम्झ में आयो न? छो त हिन मंझि सिफ़त ई तब्दील थी वई आहे उन जी, हाणे हिन में हुरमत बाक़ी नाहे रही उन शख़्स जे लाइ। पुठनि मिसालनि मंझि उन फ़इल जी हुरमत बाक़ी मौजूदु हुई, उहो अज़ीमत ते अमल करे त बहितर आहे, पर जेकॾहिं रुख़सत ते अमल करे त बि करे सघे थो, पर हिन मंझि रुख़सत ते अमल करिणो आहे, अज़ीमत ते अमल उहो हुकुम अॻिते पाण ई बयानु कंदो। मुस्लिम तर्जुमो कंदा हलो। वनो उसानी ऐं ॿियो क़िस्म तग़यीर सिफ़तिल फ़इल, फ़इल जी सिफ़त खे तब्दील करणु, कीअं त बिअन यसीर मुबाहन, ही जो थी वञे उहो मुबाह, माना हाणे उहो जाइज़ थी वियो आहे, हालांकि पहिरियां उहो हराम हुयो, फ़ी हक़ ही, उन शख़्स जे हक़ में, हर हिक जे लाइ न, जेको शख़्स मजबूर आहे त उन शख़्स जे हक़ में इहो मुबाह थी वञे। जीअं मिसाल अल्लाह ताला फरमायो फ़मन तुर्र फ़ी मख़मसही, जेको शख़्स मजबूर थी वियो, फ़ी मख़मसही, पंहिंजी बुख में, त हाणे जेको इन जे लाइ शरीयत इजाज़त ॾिनी आहे, कहिड़ी? वज़ालिक, ऐं इहो मिसाल नहव अहिड़े तरीक़े सां इकराह अला अकलिल मैतत, हा इहो वरी ॿियो मिसाल बयानु कई। अहिड़े तरीक़े सां को काफ़िर आहे, कंहिंखे पिस्टोल रखियो अथई मथे ते, त हाणे बि तूं मैयत खा न त मां तोखे क़तलु कंदुसि, त हाणे इते हू शख़्स चए मां अज़ीमत ते अमल थो कयां, भले ई मूंखे क़तलु करे छॾे, त इते अज़ीमत ते अमल न आहे करिणो, पर इते रुख़सत ते अमल करिणो आहे, पंहिंजी जान बचाइणी आहे, छो त शरीयत इन जी इजाज़त ॾिनी आहे। हाणे उन शख़्स जे लाइ इहो जेको फ़इल करे थो न, इहो मुबाह कयो वियो आहे। पुठनि मिसालनि मंझि उन जे लाइ रुख़सत हुई पर फ़इल मुबाह न हुयो, फ़इल जी हुरमत बाक़ी हुई। हिननि मिसालनि मंझि ॿियो जेको क़िस्म आहे उन मंझि फ़इल खे ई मुबाह कयो वियो आहे, जॾहिं फ़इल मुबाह थी वियो त पोइ हाणे अज़ीमत ते अमल न आहे करिणो, पर रुख़सत ते अमल करे पंहिंजी जान बचाइणी आहे। अहिड़े तरीक़े सां कंहिं शख़्स खे मजबूर कयो वियो शराब पीअण जे लाइ, ठीकु आहे, त हाणे न त क़तलु कंदासीं, त हाणे उहो शख़्स शराब बि पी सघे थो, छो त शरीयत उन फ़इल खे मुबाह कयो आहे, त मुबाह ते उहो अमल कंदो। ऐं हुकुम उनजो इहो आहे त लौ इम्तना अन तनावुलही, जेकॾहिं रुकिजी वियो उहो शख़्स उनखे खाइण खां, हता कुतिल, हता जो उनखे
क़त्ल कयो वियो त पोइ यकून आसमन उहो शख़्स हूंदो गुनहगार। ठीकु आहे। छाजे करे बिइम्तिनाइही अनिल मुबाह वास्ते रुकिजी वञणु उनजो मुबाह खां। भई हाणे जॾहिं तोते इक़रार कयो वियो आहे त पोइ हाणे तोखे मयत खाइण जी इजाज़त आहे, मुबाह तुंहिंजे लाइ, ऐं शराब पीअणु तुंहिंजे लाइ मुबाह आहे, त हाणे तूं न रुकिजो, पंहिंजी जान बचाए। त जेको शख़्स इन ते अमल करे, हिते अज़ीमत ते अमल करे, चवे मां इन खां माना भले मुंहिंजी जान वञे, त उन शख़्स जे लाइ इहो जाइज़ न आहे। छो त हाणे इन में इहा जेका उनजी सिफ़त खे तब्दील कयो वियो आहे, हराम फ़इल खे मुबाह उन मजबूर शख़्स जे लाइ। अच्छा, जेकॾहिं कहिड़े शख़्स पोइ चए थो ठीकु आहे भले मूंखे क़त्ल करे, फसार पोइ थी पवंदो उहो शख़्स का कातिल नफ़्स ई मिसल ख़ुदकशी करण वारे। त हुन लाइ शरीर इजाज़त ॾिनी न, मुबाह कई हाणे तूं पंहिंजी जान खे बचाए, पर हू नथो बचाए त पोइ मिसल उहो ख़ुदकशी वारे जे थी वेंदो।